अग में जेका तौबह कई है रोई रातन जो रातों रब के रिझायो है माफ़ी वरती है खौफ खुदा में रोंदी रही ही उन जी बरकत हा थी जो उन शादी वारे जो को अॻे जो भाव हो उन मुर्स मां उनखे अल्लाह ताला 7 पुट ॾिना जेके 7 ई अल्लाह जा वली अदा साईं वॾी शइ आहे अल्लाह जो खौफ अल्लाह खां डिॼण तव्हां असांजो हाल ख़ुदा रहम करे एॾो अढंगो आहे एॾो लापरवाह ज़हन आहे एॾी अजीब कैफ़ियत आहे बस छा थी तो मुझे ला फलानो वेठो आहे फलानो वेठो आहे अल्लाह जा बांधड़ो फलाना सब गॾु कर सभिनी जो घोट ऐं ताज आहे मदीने वारो साईं जंहिंजी शफ़ाअत हक़ आहे असांजो ईमान आहे उन पाक महबूब बि अल्लाह जे ख़ौफ़ में रहंदे असांखे हिदायतूं ॾिनियूं कूड़ बि न ॻाल्हायो किला बि न कयो बुहतान बि न हणो मदीने वारे आका जी ज़ात हिक भेरे मदीने तैयबह जे शहर खां ॿाहिरि कंहिं घिटीअ मां पिया लंघनि त ढूंढ जी बदबू आई साहबनि चयो कि बिला को जानवर मरी वियो हूंदो खयो कोन हूंदो ढूंढ थी हुनजी धब्बा साईं फरमाया ॻोल्हियो किथे बि जानवर मोल नज़र कोन आयो पर आई कोन पाण फरमायो तव्हांखे ख़बर कान्हे इहा ढूंढ जी धप न आहे इहा मुस्लमान कंहिं ॿिए मुस्लमान जी गिला कई आहे उन जे वात जी बदबू हाणे भला असां तव्हांखे बदबू नथी अचे बुजुर्ग लिखियो आहे त भंगी आहे त भंगी जेको काकूस सफ़ा कंदो आहे उनखे किरपटे जी धप न ईंदी आहे छो त हुन दिमाग़ में वेही वई आहे असां तव्हांजे दिमाग़ में गिला जी बदबू कूड़ जी लानत कारनि जो गंध अहिड़ो वेही वियो आहे जो असांखे बदबू अचे नथी ख़ुशि था थियूं हिकिड़ो ॿिए खे पढ़ाईंदो यार ॾाढी कई वाजिब ठाही अल्लाह ताला असांखे समझ ॾे असांजे महबूब असांखे हिदायतूं कयूं अल्लाह जे क़ुरान असांखे समझायो त मूं रब करीम जे ख़ौफ़ में रहो मूं अल्लाह खां डिॼो ॿी जाते फरमाई फल यदहकू कलीलम वल यबकू कसीरा थोरो खिलन रन मदीने वारे फरमायो त 3 अखियूं अहिड़ियूं आहिनि जेके जहन्नम में अंदर त न वेंदियूं पर परे खां जहन्नम ॾिसंदियूं बि कोन कहिड़ियूं सोना हबीब फरमाई त हिकिड़ी उहा जेका परावन बचनि ॾे बुरी नज़र सां न निहारे ओचितो जेकॾहिं का न्याणी का मां का भेण का जो बच्चो या नौजवान सुहिणो छोकिरो छो त इहो बि वॾो इम्तिहान अची वञे त कोशिश करे फौरन पंहिंजूं अखियूं झुकायूं अल्लाह करीम खां पनाह घुरूं ऐं दिलि में चऊं मुंहिंजा मौला जे मुंहिंजी नज़र जी ग़लती थी वई हुजे त मूंखे महबूब मदीने वारे सदके बख़्श अल्लाह खां माफ़ी घुर्जे अल्लाह खां डिॼिजे हबीबन करीम जा उम्मतियो पहिरियों उमिरो हो त मूं अल्लाह खां डिॼो मूं चयो त 3 अखियूं आहिनि जंहिंजे लाइ नबी फरमाए थो जहन्नम में वेंदियूं त न पर जहन्नम ॾिसंदियूं बि न हिकिड़ी अख जेका नाजाइज़ ऐं हराम कयल शइ ॾे न निहारे ऐं ॿी अख जेका रात जो जागी अल्लाह जी इबादत करे निंड सां प्यार न आराम न इबादत जी लज़्ज़त में हुजे इबादत जी मोहब्बत में हुजे इबादत जी मज़े में हुजे 3 कहिड़ी आहे साईं फरमाए था 3 उहा अखा जेका अल्लाह ताला जी ज़ात व बरकात जे नाम नाजायज़ कर शइ ॾे न निहारे ऐं अल्लाह जे ख़ौफ़ खां रोए अॼु पाण वेठा आहियूं
को असांखे छा थो करे सघे। थधे ज़हन सां पंहिंजे सीने में दिल में गौर कयूं त छा कॾहिं असां अल्लाह जे ख़ौफ़ खां रुनो, कॾहिं अल्लाह जे ख़ौफ़ में रुनो थो, कॾहिं बुराइयुनि जे ॾिसण खां पाण खे बचायो थो, कॾहिं रब करीम जी ज़ात बरकात इबादत लाइ जाॻियाऊं। जहान त इहो आहे जो मुस्लमान खे अल्लाह जी फर्ज़ कयल निमाज़ ते बि नफ़रत टोका चक। अल्लाह ताला दा प्यारा बान हो पहरी शी जेका अल्लाह बयान फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वा इहाई त ईमान वारो अल्लाह खां डिजो। असांजे सिंधी उलमा जो ज़हन शौक़ आहे, अवाम जी विचाहत आहे त असीं पंहिंजे तकरीरुनि जे दौरान पंहिंजी सिंध जी सुहणे वली सुहणे नबी जे बच्चे हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह खे बि यादि कंदा। पाण फरमाए थो रोयो वेठी रो खिल कॾहिं जो ख़ैर थिए। सकरात अॻियां, क़बर अॻियां, क़यामत अॻियां, सभु शयूं अॻियां। फरमाए थो रोयो वेठी रो खिल तॾहिं जो ख़ैर थिए। अञा मथां तो भोरी पई भुल बुझे कर हलकारी रात सिघो पमजई सुञ में पुछंदे की नकी लवंदे लात जेके वण चिना थई वात ओ गारी दे अॻियां। सुना पहरी शइ जंहिंजो अल्लाह अमर थो करे, आर्डर थो करे, हुकुम थो फरमाए, ओ आहे अल्लाह खां डिजण, अल्लाह जो ख़ौफ़ रखण। चाहे कहिड़ी बि ज़ात हुजे, कहिड़ी बि क़ौम जो हुजे, सरदार हुजे या रैयती हुजे, अमीर हुजे या ग़रीब हुजे, ज़मींदार हुजे या हारी हुजे, मर्द हुजे या औरत हुजे, केर बाहे उन जे अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जे ख़ौफ़ में रोअण ऐं रब खे रिझाइण अल्लाह जो क़ुरान पाक में अमर बीठो आहे। दुआ कयो रब साईं मूंखे तव्हांखे इन अमर जी मथां फरमाए। असीं तव्हीं त कुझु कोन आहियूं, सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾोहिटो हज़रत इमाम हुसैन, उन जो फर्ज़ंद हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन, उन जो फर्ज़ंद हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर, उन जो फर्ज़ंद हज़रत इमाम जाफ़र सादिक, ये जेके ख़ालिस नबी जा बच्चा आहिनि, जेकॾहिं उन्हनि जी तव्हां ज़िंदगी जी हालात पढ़ो तव्हां हैरान थी वेंदव त केॾियूं असीम हस्तियूं ऐं केतिरो अल्लाह जो ख़ौफ़। हाणे चर्स थो पी, शराब थो पी, नशो थो करे, मजाल जो केरु चए बाबा नच, ख़बर थी केरु मां चवां थो आले रसूल आहे, कंहिं पीर जो औलाद आहे, कंहिं अमीर जो औलाद आहे, कंहिं आफीसर जो औलाद आहे, पर मां तोखां थो रब जो कसम ॾेई विझी पुछां छा ए इमाम ज़ैनुल आबिदीन खां मथे यार ॿुढो छा हिकु दफ़े हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन बैतुल्लाह शरीफ जो दरवाज़ो खोलाए अंदर वञी अल्लाह जी इबादत पियो करे। कंहिं महिल माण्हुनि ॾिठो त बैतुल्लाह जूं दीवारूं हलण लॻियूं, यकदम दरवाजे जे कुंजीअ वारे दरवाज़ो खोलियो, अंदर बिहारी त इमाम ज़ैनुल आबिदीन सजदे में आ, रोए पियो। पोइ जॾहिं नफ़िल पढ़ी ॿाहिरि आयो, कंहिं पुछियो साईं तव्हां नबी साईं जो औलाद आहियो? हा एॾो तारो
चेतार भी मुझे औलाद हुजण खे ॾिठो पर तव्हां इहो ॾिठो त अल्लाह से क़ुरान में छा फरमायो आहे त जॾहिं क़यामत जो ॾिहारो थींदो फला अंसाब बैनहुम पोइ नसब जी पुछा न हूंदी त कंहिंजो पुटु आहीं रब चवंदो छा खणी आयो नसब जी पुछा न हूंदी असीं नबी पाक जे औलाद जो अदब कयूं असीं उन्हनि जी ख़िदमत कयूं असीं उन्हनि जो एहतराम कयूं असीं उन्हनि सां प्यार सां पेश अचूं पर कम उहो कबो जेको ख़ुदा ऐं मुस्तफ़ा खे पसंदि उन्हनि जे तरीक़े ते ग़लति रस्ते ते न हलबो ग़लति वाट ते न हलबो पहिरीं पहिरीं शइ जेका असां अल्लाह जो ख़ौफ़ मुंहिंजा अदरा तव्हांखे ख़बर आहे ऐं मां वॾाई तोरनि न पर अल्लाह जो शुक्र कंदे चवां थो त मूं ते रब जा वॾा वॾ मूंसां गॾु पढ़ण वारा उलमा मुंहिंजे दौर वारा उलमा मूंखां अॻे दौर जा क़रीबी उलमा भली केॾा बि क़ाबिल हुजनि मां उन्हनि जे शागिर्दनि जो मट बि न हुजां पर ख़ुदा जी मर्ज़ी आहे जंहिंखां कमु वठे न अल्लाह ताला मूं ते वॾा कर्म कया आहिनि जो मूं कई किताब लिखिया आहिनि ही मुंहिंजो किताब आहे असल में ही नसीहतूं आहे बेतन में जीअं करीमा बेतन में नामक बेतन में ॿिया केतिरा किताब शेरनि में हूंदा आहिनि ही बि शेरनि में नसीहतुनि जो किताब आहे पर मूं हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि रखी आहे त नसीहतूं वठो घरनि में रखो पढ़ो पर जे ज़रूरत पए त ख़ुदि वतो करे बि इस्तेमालु करे सघो था मूं 30 कापियूं आंदियूं आहिनि मां पंहिंजे शागिर्द खे चवां थो तव्हां जेका खणी ईंदो ख़रीद करणियूं पवंदियूं मुफ़्त में न हिन जी मिठाई 150 रुपया ॾियो ऐं ख़रीद करे वठो बचड़नि खे ॾियो घरनि में पढ़ो गॾ में गॾु सिंधी क़ौम जी इहा लज्जत रहे त सिंध उहा शइ आहे जिते पहिरीं पहिरीं मग़रिब एशिया में खंड एशिया जे खंड में इस्लाम आयो आहे क़ुरान आयो आहे दीन आयो आहे ईमान आयो आहे ऐं सिंधी ॿोली आहे जंहिंमें पहिरियों क़ुरान पाक जो तर्जुमो थियो आहे ॿियूं फारसी वारियूं ॿोलियूं पोइ अरबीअ वारा तफ़सीर पोइ अव्वल सिंधीअ में सिंध जे हिकिड़े पुराणे बुज़ुर्ग क़ुरान पाक जो तर्जुमो कयो दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह बड़े आवाज़ सां पढ़ो बड़े आवाज़ वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पहली शे अल्लाह जो खौफ या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन सच्चनि सां गॾु रहो सालिहनि जी सोबत कयो तव्हांखे ख़बर आहे त महबूबन करीमन जी ज़ात जॾहिं कलिमे शरीफ़ जी दावत ॾिनी त जेके मञण वारा मञींदा विया उन्हनि जो लक़ब आहे असहाबी छा लक़ब आहे माना सोबत करण वारा सोबत ही जो महबूब जी सोबत में उन्हनि वॾा मैदान माणिया वॾियूं कमालियतूं हासिल कयूं पर हेॾे निहारियो महबूब जी नज़र एतिरी पावर फुल पावर नबी साईं हा जो नज़र करण सां उन्हनि कट्टर काफ़रनि जूं दिलियूं नूर रोशन थी वयूं उन्हनि में जेका गंदगी ही कसावत ही कटु ही कुफ्र तहनि जा तह चढ़ियल हो महबूब जे निकाह सां ई सभु तह लही विया ऐं अहिड़ा रोशन थी विया जो हिकु सहाबी खां पाण पुछऊं त कीअं थो पाण खे सम्झी चई क़िबला अर्श खे कुल्हा ॾेई झलण वारा मलाक बि ॾिसी रहियो इहो महबूब जो पावर
पोइ वरी सहाबनि जो, पोइ वरी ताबियनि जो, पोइ वरी तब ताबियनि जो, पोइ वरी औलिया अल्लाह आया, उन्हनि ॿिया ख़िदमत कई। मक़सद सभिनी जो इहो हो त इंसान जी क़ल्ब ते जेका गाफ़िल हुजण जे करे कट चढ़ी आहे, गंद चढ़ियो आहे, अंदरि सीनो सॼो बुराई सां भरियो पियो आहे, इन खे पंहिंजी सोहबत में विहारे जन बिजलीअ जी शाट हणबी आहे कैंसर वारे खे, ऐं दिल जे नूर वारी शाट इन्हनि जी दिल ते लॻायूं त इन्हनि जूं दिलियूं बि रोशन थी। तव्हां त अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियो, इंसान आहियो, नबी साईं जा उम्मती आहियूं, पर सूरत कहफ में ॾिसो कुतो हो जेको नेकनि सालनि जे पुठियां हलियो। बुजुर्ग विया पई काफ़रनि खां लिकी साइड ते वञूं, कंहिं कार में कंहिं चुर में लिकूं, कुतो पुठियां लॻो। कुते खे हटाइनि पिया त कुते खे अल्लाह सां ॻाल्हाइण वारी ज़ुबान छो था मूंखे भितर हणो, जो असीं था लिकूं तो पुठियां हलंदे त कंदे घोड़ कंदे शोर कंदे तूं त रहंदो असांखे ॿधाए विझंदे। त हुन ज़ुबान कुते जी कहिड़ी ही छा चई, पर उन जे मतिलब खे अल्लाह जे बाने पंहिंजे शेर में बयान कंदे फरमायो, न मैं भूखा और न मैं टूका, न मैं शोर मचावा, शायद सदके निकालो का मैं भी बख्शा जावा। कुरान पाक जा हाफ़िज़ आहिनि, पढ़ियल आहिनि, आलिम आहिनि, सूरत कफ खोले ॾिसो त हुन कुते जो बि अल्लाह सी कुरान में ज़िक्र कयो। वकल्बुहुम बासितुन ज़िराअैहि बिलवसीद लवल्लत अलैहिम लवल्लैत मिनहुम फिरारा वलमुलैत मिनहुम रुबा। मुंहिंजा प्यारा, जेकर कुते जे मथां सालिहनि जी सोबत जे करे कर्म थिए थो त तोते मोती बि इंशाअल्लाह ज़रूर थींदो। हर दौर में औलिया आया, हर दौर में बुजुर्ग आया, हर दौर में कामिल आया। सैयदना गौसे आज़म, कुतुबे आलम, महबूब सुबहानी, शहबाज़े लामकानी, सैयदना अब्दुल कादिर जीलानी, क़ुद्दस सिर्रुहुन नूरानी, जंहिंजो दौर वॾियूं दादागिरियूं, लुटमार, फुर, बेदीनी, नशेबाजी, ज़िनाकारी हर आहे माण्हुनि में हो। जीअं हाणे असां वटि आहे, पर हाणे बि ख़ुदा को अहिड़ो क़ाज़ी मर्द आणींदो जेको इंशाअल्लाह इस्लाम खे बुलंद करे वेंदो। हीअ तक़ाज़ा आहे दौर जी, हालात जी तक़ाज़ा आहे। दिल चवे थी अल्लाह अहिड़ो मर्द मैदान जेको रुॻी ज़ुबान सां न पर नंढे सां इस्लामी निज़ाम आणे, इस्लामी पैगाम हले, अल्लाह जी क़ुरान पाक ते अमल हले, मुस्तफ़ी शरीयत ते अमल हले। दुरूद शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां हिकु ॿिए निहारियो न, वॾे आवाज़ सां पढ़ो, वॾे आवाज़ सां। सैयदना गौसे आज़म अल्हम्दुलिल्लाह सब सच्चा सुन्नी उन जा मुतक़िद मुहिब ऐं प्यारा। तव्हांखे माण्हू चवंदा हूंदा त भाई जेके गफ़ारी ताहिरी थई ये कोन था मञनि बादशाह पीर खे, पर मां उन्हनि खे चवंदो आहियां तव्हां मूंसां अची ॻाल्हायो। तव्हां पंहिंजे तरफ़ां गौसे पाक जे शान खे केतिरो लिखियो आहे, बयान कयो आहे, उहो बि रखो।
मूं गरीब जी की अकीदत मोहब्बत सां ख़िदमत कई आहे उहा बराबरि फैसलो आहे जॾहिं माण्हू साम्हूं अचे ॿधड़ियूं पाण में विढ़ियलूं जॾहिं ॻाल्हियूं कंदा त फैसले ख़बर पवंदी न हूअं थोरी पवंदी बाक़ी रुॻी मकर जा नारा हणी माण्हुनि खां पिनण इहो असां सिखिया न आहियूं अल्लाह ताला असां ते हूअं ई कर्म करे पियो अल्लाह जो मुल्क वॾो आहे वसी आहे पूरे पाकिस्तान में रब करीम इज़त ॾिनी आहे नालो ॾिनो आहे हवाई जहाज जूं टिकेटूं ॾियण लाइ माण्हू तयार हर ख़िदमत करण लाइ तयार पर मां चवां थो टिकेट मोला ॾे पियो त मदीने वेंदुसि ॿिए पासे छो अदरा तव्हां इहो ज़हन ठाहे छॾियो त सचे सुन्नी मुस्लमान जो अक़ीदो आहे त बादशाह पीर रुॻी पीर नाहे पर पीरनि जो बि पीर आहे ॾाढा न चई सुभान अल्लाह ॾाढा न चई सुभान अल्लाह पीरनि जो बि पीर आहे मुर्शिदनि जो बि मुर्शिद आहे असां नक्शबंदी सॾाइण वारा असांजे सिलसिले जो चोटी जो मुर्शिद इमाम रब्बानी आहे उन जी मकतूबात ते उन जा किताब पढ़ो त नशो लही वेंदो त केतिरी उन दिलबर खे बादशाह पीर सां मोहबत मुंहिंजो पुराणो मशहूरु शेर आहे दोस्त मुतदा मनवरे तिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहय्यदीन मीर जी दोस्त मुतदा मनवरे तिया दस्तगीर जी अल्लाह ताला जा बाणणो हबीबन करीम जा उम्मतीयो सुहबत सां ई इंसान मथी ईंदो आहे बुलंद थींदो आहे सालिहनि जी सोबत करण में जो मतिलबु इहो कोन्हे तूं हथ रखी मुई थिया बसि हाणे न उन बुज़ुर्ग जी इबादत उन जे तरफ़ां ज़िक्र उन जे तरफ़ां दुरूद उन जे तरफ़ां मुजाहिदा उन जे तरफ़ां रियाज़तूं उन जे तरफ़ां नफ़्स ते कंट्रोल उहे ख़ूबियूं पाण में पैदा कर पोइ तूं आई सचो मुरीद बाक़ी खायो देगी भत जी ओगायूं ॾेई पियो हली न इहा न मुरीदी सची आहे न मुर्शिदी सची आहे हबीबन करीम जा आशिक़ पहिरीं शइ जेका ईसा ख़ुदा जो ख़ौफ़ ॿी सालिहनि जी सोहबत अल्लामा सादी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त मां हिक दफ़े गुसल खाने में वियुसि गुसल खाने में जो वियुसि त अंदर मेट पियो हो मेट अॻे मेट हणंदा हाणे साबुण उन मेट में एॾी ख़ुशबू हुई जो मां हैरान थी वियुसि अजमी पइजी वियुसि मेट ॾे निहारे पुछियोमांसि आहीं छा गिले खुशबू दर हमाम रोज़े रसीद से दस्त महबूबे बेदस्तम मीट मूंखे हसीन महबूब जे हथां मिलियो ॾाढो खुशबूदार हो बदो गुफ्तम के मुश्किया अभी के अज़बूए दिलावे जे तो मस्तम चयोमांस मुश्क हई अंबर हई कहिड़ी शइ हई जो तुंहिंजे खुशबू जे करे मुंहिंजी दिलि मस्त थी वई त मेट मूंखे जवाबी हाल ॾिनो बगुफ्तामन दिले ना चीज बुदम वलेकिन मुद्दते बागुल नशस्तम दिमाग से मेट आया पर कुछ टाइम मूंखे गुल सां गॾु रखे छॾियो हुयो जमाले हम नशी दरमन असर कर दे वगरन मुहापुन जेका खुशबू ही गुल आया कुझु हो उन मुंह में असर कयो न त मां त साॻी में अदरा अल्लाह जी वलियनि जी सोहबत सालिहनि जी सोहबत कामिलनि जी सोहबत इन लाइ खपी कुझु अरसो थियो आहे असांजी सिंध में पंजाब खां हिकु चोटी जो वली आयो
वक्त जो मुजद्दिद वक्त जो गौस हजरत पीर मिठा साईं। पीर मिठा साईं पीर मिठो हो तन खां पुछो जन दिल सां ॾिठो। पीर मिठा साईं पीर मिठो हो तन खां पुछो जन दिल सां ॾिठो। आला इंसानियत वारो रहबर रूहानियत वारो। आला इंसानियत वारो रहबर रूहानियत वारो। चेहरो मुबारक चंड खां चिटो तन खां पुछो जन दिल सां ॾिठो। पीर मिठा साईं पीर मिठो तन खां पुछो जन दिल सां ॾिठो। वालिद साहिब यार मोहम्मद राज़ी मथ से दिलदार मोहम्मद। वालिद साहिब यार मोहम्मद राज़ी मथ से दिलदार मोहम्मद। कुर्ब संदस राजन खे कुठो तन खां पुछो जन दिल सां ॾिठो। पीर मिठा साईं पीर मिठो तन खां पुछो जन दिल सां ॾिठो। प्यारे अल्लाह जी वलीअ वक्त जी मुजद्दिद पीर मिठा सी रहमतुल्लाह अलैह जन सिंध में आया। रस्म रवाज खत्म। लाडा लाऊं माइन जा नाच बेपर्दगी तो वारो इहो हलकरो रहो न मथो उघाड़ो रहो गिचीअ में हिन सां मुड़स खे टंगी दे। इहो न अच्छा बुरका जेके वॾड़नि जा हुआ उहे पूरी जमात में हूंदा। अच्छा बुरका हूंदा हुआ, तहज्जुद हूंदो हो, ज़िक्र हूंदो हो। औरतूं घर में मानी बजाईंदियूं हो, ज़िक्र सां चंड हलाईंदियूं हो, ज़िक्र सां अल्लाह जी कामिल वलीअ हिकु न ॿ न हज़ारनि खे रंग लाइ वली इनखे चइबो। अल्लाह जा बाण जो हेॾे निहारियो। हींअर बेख़बर साईं वॾो दरवेश ॻाल्हि न पुछो वॾो दरवेश जंहिं महिल वञे पेट तो कुत्ते खे मिले थो कोन थो मिले बुख ते। ॻाल्हि है बुढो छाला मुनाफ़िक़ीअ वारी सोच न रखो। खुली सोने मुस्तफ़ा जा आशिक़ बणिजो। जिते शरीयत मिले, दीन मिले, पाबंदी मिले, तहज्जुद मिले, तो वारी अध खां तेजी ॾिनल ॾाढ़ी न फुल ॾाढ़ी मिले, पटको मिले, ज़िक्र मिले, तहज्जुद मिले, इन ते अमल कर। वली इहो आहे, कामिल इहो आहे। गौस कुतुब जो लक़ब इन जे लाइ असां वटि ऊंदह लॻी पई। आलिमनि ते चिड़। तव्हांखे मां ॿुधायां त नबी साईं कीअं ज़िंदगी गुज़ारी। हुज़ूर सिर्फ़ चादर वेढ़े वेही रहिया। ॻाल्हायो बुढो छाला था। मोहम्मद अमीर खे झले छॾियो ॿीहर मूंखे न घर आईंदे ॿारे अदड़ा सिर्फ़ पोतरी वेढ़े वेही रहिया। नबी साईं नबी साईं दर दर ते वञी अल्लाह जो क़ुरान वञी अल्लाह जो क़ुरान ॿुधायो। बुतनि खां हाणे बुत खाननि में वॾेरा साहिब मंदरनि में बाहूं मजो सियासत पोइ मरनि त पोइ तारनि ते ख़तमा न पढ़जो छो त हुननि खे सियासत खपे क़ुरान खपे ई कोन। मुल्लनि खे रिपे करण सूर भत मिलंदो। अरे तू मुसलमान है, तू कलमो थो पढ़ी, तू वञी मंदर जे अॻियां बूथ टंगे वेही रही। ज़मीर हुजे त ई करी
मुसलमान गैर मुसलमान फर्क करो। नबी साईं 360 पुत बेतुल्ला मां भगी चोटा टुकड़ा करे बाहर कढी छॾिया। तव्हां छा कयो, असां छा कयो? हजरत पीर मिठासी रहमतुल्लाह अलैह वा अज़ीम हस्ती एडी प्यारी शख्सियत जो साईं लोढ़ाई फकीर दिल मुराद फकीर मीर मोहम्मद पोचो वरी नूर थियो वरी हाणे शहाबुद्दीन साईं ए नंढा न पोहन दिल मुराद फकीर पाण जॾहिं हूंदा हुआ उन खे माण्हू चवंदासीं असांखे मुरीद खे फरमाईंदा पा मूं वटि न लाड़काणे पीर मिठा साईं वटि वञो जेतिरी रहमत जो दरियाउ पियो छोलियूं पियो हणे उते वञो। वह महबूब हस्ती जॾहिं सिंध में आया उनजी सोबत में असांजा क़िबला मुर्शिद सोहनाशी रहमतुल्लाह अलैह रहा। साईं ख़लीफ़ा जी बख़्शल रहियो कई ख़लीफ़ा साहब रहिया के वीचारा अञा बि ॿ टे बुढ़ड़ा आहिनि से अब्दुर्रहमान दरगाह ते आहे ॿिया आहिनि कुझु जेके वीचारा पीर सन ज़ईफ़ आहिनि पर मुंहिंजा पीरी उहो सिलसिलो जेको हलियो न उन सिलसिले में मौलवी मोहम्मद हसन अमा जो ओठो साहब बि शरीक ऐं शामिल। मौली साहब पंहिंजे तबियत वारो जंहिं तंहिंजी चमचागिरी न कंदो हरू भरो जंहिं तंहिंखे ड्रिघो थियण पे न ॾींदो हो पंहिंजे मिज़ाज वारो हो। असांखे उन